अस्सलामुअलैकुम दोस्तों। सब खां पहिरीं म्यूनसिपल चेयरमैन पी दानिश साहब ऐं वाइस चेयरमैन ख़ालिद मीरानी साहब के दिल जी गहराइनि सां फादर ऑफ सिटी थियण ते असीं मुबारकबाद ॾियूं था। दादू जे अंदरि सिटी जे हवाले सां खोड़ सारा इशू आहिनि जेके मुख़्तलिफ़ दोस्तनि फेसबुक ते रखिया आहिनि ऐं खोड़ सारियूं पॉइंट्स बि जेको आहे सो शेयर कयूं आहिनि त नवां जेके चूंडिजी आया आहिनि असांजा चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन त उहे उन्हनि सभिनी शयुनि ते जेको आहे सो तवजो कंदा। ऐं उन हवाले सां का न का वीडियो अव्हां सां शेयर कंदो रहंदुसि। सभ खां पहिरीं जेकी पॉइंट आहे त दादू म्यूनसिपल वटि तक़रीबन जेको आहे हर इदारे वटि जेको आहे असेट्स आहिनि, मिल्कियतूं आहिनि। दादू म्यूनसिपल वटि तक़रीबन 300 खां मथे नंढा वॾा दुकान आहिनि ऐं उन नंढनि वॾनि दुकाननि जी जेकी मसवाड़ आहे उहा न हुजण जे बराबरि आहे। पुराणे वक़्त खां वठी जेको आहे सो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे ऐं जॾहिं बि इन्हनि माण्हुनि खे जेको आहे सो मसवाड़नि जी जेको आहे सो रिवाइज़ कई वेंदी आहे या उन्हनि खे जेको आहे सो रेट्स रिवाइज़ थींदा आहिनि त कोर्टनि में हलिया वेंदा आहिनि ऐं इहो न सोचींदा आहिनि त जेका मार्केट रेट आहे उन हिसाब सां जेकॾहिं असां किरायो ॾियूं त इदारे जी भलाई थींदी। त दादू म्यूनसिपल जे हवाले सां उन्हनि जे जेकी इंतिज़ामिया आहे, हींअर चेयरमैन साहबु आहे पीर दानिश साहबु, उनखे बि इहा गुज़ारिश आहे त महिरबानी कयो दादू म्यूनसिपल जा 300 दुकान आहिनि उन्हनि जी मालिकी कयो ऐं उन्हनि जा जेके रेट्स आहिनि उहे रिवाइज़ कयो। छो त अव्हां जे जेको आहे सो दादू म्यूनसिपल जा जेके कानून या जेको लॉस ठहियल आहिनि उन जे अंदरि इहा शइ वाज़े थियल आहे त इन्हनि दुकाननि जो जेको किरायो मिलंदो उहो उतां जे एम्प्लॉइज़ जे वेलफेयर ते यूज़ थींदो। त अव्हां ते हिकिड़ो इख़लाक़ी फ़र्ज़ बि आहे हींअर, ऐं अव्हां हींअर चूंडियल नुमाइंदा आहियो असां दादू जा। अव्हां महिरबानी कयो, असीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो शयूं अव्हां सां डिस्कस कंदासीं, अव्हां सां शेयर कंदासीं। सभ खां पहिरीं जेको आहे सो इन सां दादू म्यूनसिपल जा जेके मुलाज़िम आहिनि जिन खे मुख़्तलिफ़ तकलीफ़ूं आहिनि ऐं उन्हनि जे ॿारनि जूं शादियूं आहिनि या उन जा जेके लाॻापियल सिहत जा मसइला आहिनि उन सभिनी जे लाइ हीअ जेको आहे दुकान आहिनि इन्हनि जे पैसनि ते ई जेका वेलफेयर थियणी आहे या जेका उनजी मदद थियणी आहे इहो डिपेंड करे थो। त अव्हां वटि 300 दुकान आहिनि ऐं उन 300 दुकाननि जो जेको रेंट तव्हांखे मिले थो उहो तव्हां ॾिसंदो त खिल जोॻो जेको आहे सो रेट आहे। ऐं सभ खां ॿी ॻाल्हि, इन्हनि दुकाननि जे साम्हूं अगरि को रेड़ी वारो या को ॿियो माण्हू वेठो आहे ऐं जेको आहे सो पिड़ी लॻाए वेठो आहे त उन्हनि खां हू 20-20, 25-25 हज़ार रुपया कलेक्ट कनि था, पर साॻी जॻह ते उहो ई के दुकानदार जेको आहे सो दादू म्यूनसिपल जो खे जेको रेंट ॾियनि था उहो 3800 खां वधीक न आहे। त जेके बि दुकान आहिनि, के दुकान त 800-900 रुपए ते अॼु ॾींहं ते हलनि पिया ऐं के दुकान आहिनि जेके वधि में वधि जेको आहे सो 3800 या 4200 ताईं हाणे पहुता आहिनि। त महिरबानी कयो, इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसो ज़रूरी आहे तव्हांजे लाइ। ऐं प्लस में इन सां अव्हां जे जेको आहे सो दादू म्यूनसिपल जे जेके मुलाज़िम आहिनि ऐं उन्हनि ते जेको आहे सो उन्हनि जी मदद थी सघंदी। महिरबानी। पाकिस्तान ज़िंदाबाद।